अस्सलाम वालेकुम दोस्तों, शासन इस्तांबुल तुर्की में जी तो ईद जो मौक़ो लगो पे है। हिते भी इन में थोड़ो रश घट है। हिते असां आया आहियूं अॼु हिते तव्हांखे एल सी वॉकी जेका है वो तमाम बेहतरीन ब्रांड है हिते तुर्की जो। एडो महांगो भी कोन्हे, एडो सस्तो भी कोन्हे, शयूं हिते भलियूं आहिनि। अंदर वारंटी में शयूं आहिनि तमामु फर्स्ट क्लास। सो तव्हांखे दीदार करायूं था हिते जी शॉपिंग जो हाल वाल दीदार कयो। तमामु आलिशान कपिड़ा हिते मिलंदा आहिनि ऐं सस्ता मिलंदा आहिनि ऐं क्वालिटी बि चङी आहे। ये तुर्किश ब्रांड है एल सी वॉकी। हाँ जींस फर्जी की पैंट है 299 लीरा जी। जी थोड़ी जैकेट सो तकरीबन 549 जो जैकेट आहे ॾाढो आलिशान फर्स्ट क्लास वाटर प्रूफ जैकेट। वरी अचूं पाण ड्रेस शर्ट जेका है पंहिंजी उहा तकरीबन हाणे हीअ आहे 149 में आलिशान कलर्स। वरी अचूं था पाण कोटन ते कोटन तकरीबन 799 लीरा 649। सो हीअं रश लॻी पिया अॼु। ही तकरीबन 40% डिस्काउंट कुछ शयूं ॾियनि था पिया। तो तमामु आलिशान टी शर्ट्स आहिनि जेके ही रेट आहे हिननि जो वो 129 लीरा जो। ॾाढा सुहिणा कलर्स। सो ईद जी शॉपिंग हले पई हिते। ये वाली चपलून हवाई चपलूं तकरीबन 279 जी यूएस पोलो जी है। या भी तकरीबन तव्हांखे 279 जी पवंदी। सो हिकिड़ी टी कंपनी आहे कपिड़नि जी डिफेक्टो। ही भी आलिशान स्टोर है तुर्की जो। तो ये मैं लेडीज़ पोर्शन है और तक हिकिड़ी का शइ ॾेखारियां थो लेडीज़ जी जेका जीअं तो हिननि जूं टी शर्ट्स आहिनि मुंहिंजे ख़्याल में 89 लीरा जो आलिशान सुठो स्टफ तमामु फर्स्ट क्लास। हाँ ये कॉटन की है कॉटन की तकरीबन है 499 जी कॉटन की शर्ट है आलिशान। तो इन जो जैकेट भला अथव मतलब जी हाँ ही जैकेट है 399 जो फर्स्ट वाटर प्रूफ। पैंटूं जेके छोकरी जूं जेका स्टाइल है हिन वांगुरु तकरीबन 299 जो लीरा में। जीन्स हिननि जो ज़बरदस्त 299 लीरा में। सो लेडीज़ पोर्शन हाणे तव्हां अगरि जेंट्स पोर्शन ॾेखारियां थो पियो डिफेक्ट जो। ये मुख्तलिफ जेंट्स जो ये ड्रेस पैंट वांगुरु है तकरीबन 349 लीरा जी। सुठो स्टफ आहे ज़बरदस्त 299 जी काकी रंग जी आलिशान पैंट आहे। यानी जीन्स वांगुरु खंड अचूं पर शइ भली आहे हुनजी मूंखे वणी। इहो शर्ट केॾी आलिशान आहे जैगी स्टाइल में आई थिंक 349 जी। ये जैकेट 149 जा। ये वारी कार्गो जेका मूंखे ॾाढा पसंदि आहिनि कार्गो सामान में घुमण फिरण में तव्हांखे आसान थी पवंदो। ये चए थो त 499 जो
सो वहीं वाह हिन ते मिड़ी माण्हू ज़रूरु वठे कार्गो जो त ट्रैवलिंग मुंहिंजी आहे न सामान वामान खणूं था त उनजे करे मोबाइल फ़ोन आहिनि पावर बैंक्स आहिनि ॿी एसेसरीज आहे त छा में खणूं बैग न खणूं पोइ हिन कार्गो में माण्हू रखे सो ही बि शर्ट ॾिसो आलीशान कैप 129 जो ही वरी 199 जो टी शर्ट्स आहिनि जेके 199 जो आलीशान रंग आहिनि कलर जी दोस्तो ही ॿियो जेको हिकिड़ो आहे हिननि जो तुर्की में जेको हिकिड़ी कंपनी आहे शूज़ जी उनखे एफएल चवंदा आहिनि सो अॼु वरी तव्हांखे हिते जो बि दीदार करायूं था हीअ वीडियो सिर्फ़ु इन जे लाइ ठाहियां थो पियो त जीअं अगरि को बि हिते अगरि घुमणु अचे तुर्की इस्तांबुल त इहे ॿ कंपनियूं जेके आहिनि ॿ टे ॿी बि कंपनी आहे उन्हनि मां तव्हांखे आउं ॾेखारींदुसि त इन हितां खां तव्हां इहे शयूं कपिड़ा थिया शूज़ थिया तव्हां वठी सघो था जेंट्स आहे लेडीस आहे जेको तव्हां हितां वठी सघो जीअं हाणे तव्हांखे हिते ॾेखारींदो हिकिड़ी कंपनी आहे हिन जी सम्झो हीअ तक़रीबन चए थो त 949 जो आहे 949 जो शूज़ आहे ठीकु आहे ॾाढो ज़बरदस्त माना तक़रीबन हिन जी वारंटी बि हूंदी आहे सुठी ख़ासी वारंटी हूंदी आहे ऐं ॿी वरी पाण हलण वारी एफएल मञनि था हाणे ही तक़रीबन को 1199 जो ॿुधाए थो पियो सो ही कुझु महांगियूं शयूं ॿुधायां थो ही रेट सॼो मुंहिंजे ख़्याल में लेडीज़ ॿारनि जो मुंहिंजे ख़्याल में आई थिंक ॾिसो तक़रीबन 1199 जो ये 999 इसो 479 जो ॿुधाए थो पियो सो ही तक़रीबन 1099 लीरा जो मुंहिंजे ख़्याल में डॉकर टाइप से आहे शइ परेशानास ये सैंडल आहे 659 जी हिते त हिननि जो रिवाजु कोन्हे छो त हिते सी आहे त पाण ॾे हुते हली वेंदी हुई अच्छा हीअ हिकिड़ो शॉप आहे जिते तव्हांखे यानी मेकअप जो सामान आहे या इन टाइप ते शैम्पू वग़ैरह थिया हीअ हिकिड़ी मशहूरु कंपनी आहे हिते जी ग्राटिस सॉरी सो कुझु शयूं हिते बि ज़बरदस्त तव्हांखे सस्ते अघ में मिलंदियूं कुझु तव्हांखे ऐं शयूं ॿ टे ॾेखारियां थो पियो जेका असां पाण बि इस्तेमालु था कयूं ख़ासि कर हाणे हीअ हिकिड़ो सोप आहे मुंहं खे हणण जे लाइ तक़रीबन 30 चए थो पर डिस्काउंट में 19 आलिशान ही सोप आहिनि यानी तव्हांखे मुंहुं धोइण जे लाइ हीअ वरी जेके आहिनि तव्हांजा बॉडी वॉश आहिनि तक़रीबन 18 लीरा में हीअ ॾिसो सुठो दुकानु अथव हिते त हिन कंपनी जो जॾहिं बि तव्हां हिते अचो त हिन मां ज़रूरु तव्हां शॉपिंग कजो तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं तव्हांखे मिलंदियूं मेकअप वारियूं मुख़्तलिफ़ सम्झो ख़ासि करे जेके मायूं आहिनि ज़ाइफ़ा सारियूं उहे माना इहे हितां खां सुठो ख़ासि शयूं वठी ईंदियूं अथव जीअं क्रीमूं आहिनि हीअ क्रीम जेका हथनि खे हणण जे लाइ तक़रीबन 86 लीरा जी ॾे त हीअ फस्ट क्लास क्रीम आहे सम्झो ॿी जेका हीअ क्रीम आहे फेस जी जेका सॉफ्ट नेविया जी आहे इहा तक़रीबन को 60 लीरा जी ॿुधाए थो सम्झो आलिशान शयूं हिते जीअं हाणे वेज़लीन आहे तक़रीबन 46 लीरा में वेज़लीन जे मुख़्तलिफ़ फ्लेवर्स आहिनि सो हीअ ज़रूरु हिते पाण वरी अचूं था थोरो जेके अगरि पाण ख़ासि करे मायुनि जे लाइ
वॾी वैरायटी आहे। सो दोस्तों ये वीडियो ही अॼु जी उम्मीद कयूं था त तव्हांखे हीअ शइ वणंदियूं। पंहिंजी दुआउनि में यादि कजो। वॾी महिरबानी। शाह हसन इस्तांबुल तुर्की मां।